हैदराबाद में डेयरी मालिकनि ओचितो खीर जे अघनि में 5 खां 10 रुपया फ़ी लीटर ते वाध करे छॾी आहे, जंहिं सबबि वापेदार सख़्तु परेशान बणिजी विया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त अॻु ई आम वापे जूं शयूं महांगियूं हुअण सबबि परेशान आहियूं। ज़िले इंतिज़ामिया अघनि में वाध खां लाइल्मी जो इज़हार करे डेयरी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। वापेदारनि जो चवणु आहे त खीर जो सरकारी अघु 200 रुपया फ़ी लीटर हो, जेको हाणे 210 रुपया फ़ी लीटर जे हिसाब सां फ़राहम कयो पियो वञे। तर्जुमान मूजिबि डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबदीन मेमण खीर जी क़ीमतनि में वाध जो नोटिस वठंदे लाॻापियल तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर खे डेयरी मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत कई आहे। ज़िले इंतिज़ामिया जो चवणु आहे त खीर जा अघ वधाइण बाबति नवंबर 2023 ईस्वी में नोटिफिकेशन जारी कयो वियो हो, जंहिं मुताबिक़ खीर जो फ़ी लीटर 200 रुपया मुक़ररु थियल आहे। उन खां पोइ ज़िले इंतिज़ामिया पारां खीर जे अघनि में वाध तोड़े घटिताई बाबति को बि नोटिफिकेशन जारी नाहे कयो। सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शहरनि पारां पोस्टूं शेयर कयूं वयूं आहिनि त डेयरी मालिकनि खीर जे अघनि में ओचितो 5 खां 10 रुपया फ़ी लीटर ते पाण मुरादो वाध करे छॾी आहे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।